वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार हाकड़े दरिया खे कट हणण जी मुखालफ़त करे छॾी। कुंडरीअ मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि हाकड़े ढोरे खे कट ॾियण जी कोशिश ख़िलाफ़ मुतासिरनि पारां हयल धरणे वारे हंधि वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार पोंजो भील मुख़्तियारकार कुनरी अली रज़ा नंदवाणी ऐं ॿिया पहुची विया। अॻवाणनि पारां मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे इंसाफ़ जी ख़ातिरीअ ते धरणो ख़तमु कयो वियो। उन मौक़े ते पोंजो भील ॻाल्हाईंदे चयो आहे त हाकड़े खे राॼारी वटि विच मां कट हणण जी मुखालफ़त करियूं था। हिते कट हणी ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे कंहिं बि सूरत में ॿुॾण न ॾींदासीं। हुननि जो चवणु हो त हाकड़े खे 0 पॉइंट खां कट हणण खां रोकींदड़नि खे वाखो कयो वञे। हरूभरू बाअसर खे बचाइण ख़ातिर ग़रीबनि खे नथो ॿोड़े सघिजे। हुननि जो चवणु हो त सॼे सिंध जे जागीरदारनि ऐं वॾेरनि जा घर बचाए ग़रीबनि खे ॿोड़णु कहिड़ो अमल आहे। हाकड़े ते बाअसरनि जा कब्ज़ा आहिनि। ऐं पंहिंजे आला क़यादत सां ॻाल्हायां थो। पोंजो भील चयो आहे त मौजूदा हालतुनि में सॼे सिंध में जिते कट हणण जी ज़रूरत हुई उते कट हया विया आहिनि। बाक़ी हिन कट जी का बि ज़रूरत नाहे। सॼे सिंध जा जागीरदार पंहिंजूं ज़मीनूं बचाए हिते मिसकीन माण्हुनि जे हिक कम्यूनिटी जे माण्हुनि खे कट हणी ॿोड़े कहिड़ो मैसेज ॾियणु चाहिनि था। हुन जो चवणु हो त ढोरनि ते कब्ज़ा करे वेठल वॾेरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे उन्हनि जी इंक्रोचमेंट पहिरें हटाई वञे। तव्हां हिननि मिसकीन जे बच्चनि जो ख़्यालु न कयो त कुदरत अव्हां जे बच्चनि सां अहिड़ो ई कंदी। हिन कट जी का ज़रूरत कोन्हे। इन करे त आउं लोकल हितां जो आहियां। हेॾी सॼी सिंध जा जागीरदार पंहिंजूं ज़मीनूं बचाए वेठा हुजनि ऐं हिते अची हिकिड़े मिसकीन माण्हुनि जो ॻोठु हुजे जिते सिर्फ़ु हिकिड़ी कम्यूनिटी जी बनी हुजे उन जॻह तां तव्हां इहो कट हणी तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो। जेके पंहिंजूं नियाणियूं वठी तव्हांखे पोलिंगनि ते वोट ॾियनि, पंहिंजा बचा वठी अॼु उन जा ॿार बचा सॼी सिंध में रोडनि ते पियल आहिनि। उस माण्हुनि ताईं उहा असीं अञा इमदादी कार्रवायूं पूरियूं कोन पिया करे सघूं, उन जी मदद कोन पिया करे सघूं। रहंदा उन्हनि जा जेके पाणी जिते घर ठहियल आहिनि, जेके वसकारे ते ई आबादी हुननि जी थिए थी, उहो तव्हां स्पेशली अहिड़ी जॻह लोकेट करियो त हितां खां ॿिए कंहिंजो को नुक़सानु कोन थींदो। जंहिंजी 500 एकड़ ज़मीन आहे उनजो नुक़सानु कोन थींदो। जेके 1000 एकड़ ज़मीन आहे उन वॾेरे खे नुक़सानु कोन थींदो। या सॼी सिंध जे ढोरनि ते जेके वॾेरनि जा बंगला ठहिया पिया आहिनि, जिन सॼे ढोरे में ज़मीनूं आबाद कयूं आहिनि, उन्हनि ते केस दाख़िल थियणु खपनि। उन्हनि जी इंक्रोचमेंट पहिरीं ॾियणु खपे। ऐं पाण तारीख़ जो शागिर्द आहिनि। हाकड़े ते जेका इंक्रोचमेंट थियल आहे, असांजा जेके वॾेरा ज़मीनूं आबाद करे वेठा आहिनि ढोरे में, उन्हनि सॼे ढोरे खे कट हणी सॼो खेड़े उन में पंहिंजा फसल पोखे छॾिया। लंघ उहे कोन था ॾियनि, मूंखां पुछनि कहिड़ा कोन था ॾियनि। त आउं बग़ैर कंहिं सियासी पार्टी जे जेको सच आहे, छाकाणि हीअ ॿोॾि जी सूरत हाल आहे, हिन में अलाह खे हाज़ुर नाज़ुर रखी कंहिं बि सियासी विक्टिमाइज़ेशन जो कोन सोचिबो ऐं ॻाल्हि जेका मेरिट ते हूंदी उहा थींदी। उन करे हिन कट जी आउं भरपूर मुखालफ़त कयां थो। ऐं त चवंदुसि हितां जे लोकल माण्हुनि खे, हिननि माण्हुनि सां तव्हांखे गॾु जीअणो मरणो आहे। जेकॾहिं हिननि जे बच्चनि जो तव्हां ख़्यालु न कयो त कुदरत ख़ुदा जी तव्हांजे बच्चनि जो बि ख़्यालु कोन कंदी। इंक्रोचमेंट जेकॾहिं मूं बि कई आहे ढोरे में, मुंहिंजी बि का ज़मीन आबाद आहे, मूं ते केस दाख़िल थियणु खपे। छाकाणि त इहो मूं गैर क़ानूनी कमु कयो आहे। त मुंहिंजी ॻाल्हि थी आहे हींअर मंसूर साहिब सां थी आहे, ऐं सरदार शाह सां बि ॻाल्हायां थो, पार्टी आला क़यादत सां ॻाल्हायां थो। त हिननि मिसकीन पहिरें उभरणनि माण्हुनि जा घर तव्हांखे ॿोड़ण लाइ नज़र तव्हांजी कीअं इहा माण्हू फोकस कई आहे, उहो फ़र्ज़ु कहिड़ो आहे, उनजी निशानदेही थियणु खपे। हिननि ॻोठनि जे माण्हुनि खे उन्हनि माण्हुनि जी निशानदेही करणु खपे। असीं हिन कट जी भरपूर मुखालफ़त कयूं था। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।